अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिता फ़ी फैज़ चैनल सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु आऊं इल्म ऐं अख़लाक़ जे सिलसिले जो ही ॿियो प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियो आहियां। उमेद आहे त अव्हां दोस्त उनखे पसंदि फ़रमाईंदा ऐं अव्हांखे ॿुधी फ़ाइदो हासिलु थींदो। मशहूरु मक़ूलो आहे त जंहिं क़ौम खे तबाह ऐं बर्बादु करिणो हुजे उनखां इल्मु फुरे वठो त पाणे बर्बादु ऐं ग़ुलाम थी वेंदी। अव्हां अॼुकल्ह ॾिसो त असांजे मुल्क में तालीम जो हथ वठी ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे। सरकारी तालीमी इदारा तबाह करे तालीम खे प्राइवेट कयो वियो आहे, जिते तालीमी कारोबार शुरू कयो वियो आहे ऐं जिते को बि ग़रीब जो ॿारु पढ़ी नथो सघे। बाक़ी तालीम तबाह ऐं महांगी कंदड़नि जा ॿार मुल्क खां ॿाहिरि था पढ़नि या वरी मुल्क जे ॿिटे निज़ाम तहत जोड़ियल ख़ासि इदारनि में था पढ़नि, जिते ग़रीब पढ़ण जो तसवुर ई नथो करे सघे। उन करे उन तालीमी फ़ुक़दान ऐं इंतिज़ामी बाट ऊंदाही मां निकिरी पंहिंजे नौजवान नसुल जी तालीम तरबियत ऐं फ़न लाइ समूरी क़ौम खे जाॻणु घुरिजे। छो त जंहिं माण्हू वटि इल्मु न आहे उहो जानवर आहे ऐं जंहिं घर में को बि पढ़ियल कढ़ियल न आहे उहो घर न आहे बल्कि जानवरनि जो वाड़ो आहे ऐं जंहिं मुल्क में इल्म जो रवाज न आहे उहो हैवाननि जो झंग आहे। लॉर्ड मिकाले थो चवे त जेकॾहिं मूंखे रूए ज़मीन जी बादशाही ॾिनी वञे ऐं मूंखां मुंहिंजो कुतुबखानो वरितो वञे त मां हरगिज़ ख़ुशि न थींदुसि। असांखे ज़िंदा रहंदे इल्मु हासिलु करण जी कोशिश में रहणु घुरिजे, पर जंहिं वक़्तु असां इल्म जे हुसूल खां फ़ारिग़ थियूं था त हयाती जो सिज लहण ते हूंदो आहे। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह तो फ़रमाए त जेको शख़्स इल्म जे हासिलु करण जो ख़्वाहिशमंद हुजे उनखे पहिरियां इहो तइ करणु घुरिजे त उहो इल्मु कहिड़े मक़सद लाइ हासिलु थो करे। जेकॾहिं उहो फ़क़ति फ़ख़ुर ऐं नुमाइश लाइ पढ़े थो त यादि रहे त उहो पंहिंजो दुश्मन पाण आहे ऐं जेकॾहिं इल्म सां जहालत ख़तमु ऐं ॿियनि ताईं पहुचाइण ऐं अल्लाह ताला जी रज़ा हासिलु करणु मक़सूदु आहे ऐं ज़ाहिरी नुमाइश मंज़ूर न आहे, सुभान अल्लाह, इहो ई इल्मु हासिलु करण जो हक़ीक़ी मक़सदु आहे। ख़ालिद बिन अहमद बुखारा जे हाकिम हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे चयो त मुंहिंजे पुटनि खे मुंहिंजे घर अची हदीस ऐं तारीख़ पढ़ाईंदा करियो। जीअं अॼुकल्ह ट्यूशन जो आम रवाजु हली रहियो आहे। इमाम साहब फरमायो उन्हनि खे मदरसे में मोकिले छॾींदा कयो। मां घर में अची पढ़ाइण सां इल्म जी घटिताई याने तहक़ीर नथो करणु चाहियां। इहो ॿुधी हाकिम चयो त पोइ जंहिं वक़्तु मुंहिंजा पुट मदरसे में पढ़नि तंहिं वक़्तु ॿियो को बि तालिब इल्मु मदरसे में न हुजे, जो मां पेशावर आम अवाम जे ॿारनि सां पंहिंजे पुटनि खे गॾु विहारे पंहिंजी घटिताई नथो करणु चाहियां। इमाम साहब फरमायो इल्मु ऐं ख़ासि तौर ते हदीस पाक जो इल्मु हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीरास आहे। उन जी इशाअत में आऊं का बि तख़सीस करणु नथो चाहियां। हाकिम नाराज़ थी हुकूमत जे ज़ोर ते दरबारी विकाऊ मौलवियुनि खां फ़तवा वठी इमाम साहब खे शहर बदर करे छॾियो। लेकिन इमाम साहब हिकु रब्बानी आलिम हुजण जो सबूत ॾींदे ख़ुददारी ऐं इल्म जी इज़त ते हर्फ़ अचणु न ॾिनो। मुतालियो हिकु बिना नुक़सान जे ख़ुशी आहे। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जो फ़रमान आहे त इल्म जी क़ीमत आहे, उन करे क़ीमत वठण खां सवाइ कंहिंखे इल्मु न ॾींदा करियो। उन ते माण्हुनि सुवाल कयो त इल्म जी क़ीमत छा आहे? पाण फ़रमायाऊं इल्मु अहिड़े शख़्स खे सेखारियो जेको उन जो ख़ूबी सां बार खणे ऐं उन जी हिफ़ाज़त करे ऐं उनखे ज़ाया न करे।
इल्म जी इहा ई क़ीमत आहे। ॾाहो सुकरात थो फरमाए त हर मौसम में बहार मौजूदु रहे थो, याने इंसान हर वक़्तु ऐं हर उमिरि में इल्म ऐं हुनुर हासिल करे सघे थो। सभिनी जे आका सरकार दो आलम हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान मुबारक आहे त दुनिया में अव्हां जा 3 पीउ आहिनि। हिकु उहो जेको अव्हां जी पैदाइश जो सबबु आहे, ॿियो उहो जंहिं पंहिंजी नियाणी अव्हां जे निकाह में ॾिनी, ऐं टियों उहो जंहिंखां इल्म जी दौलत अव्हां खे हासिल थी। ऐं उन्हनि मां बहितरीन पीउ अव्हां जो उस्ताद आहे हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह रदी अल्लाह ताला अन्हो जो फरमान मुबारक आहे त जंहिं मूंखे हिकु हर्फ़ बि सेखारियो उन ॼण मूंखे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो। प्यारा दोस्तो, ही चंद नुक़्ता अव्हां जी ख़िदमत में पेश करण जो मक़सदु इहो आहे त जीअं अव्हां पंहिंजे जेकॾहिं मां औलादी आहियो त पंहिंजे औलाद ते वधि खां वधि तवजह ॾियो, जो उन्हनि खे तालीम ऐं हुनुर ॾियारियो। ऐं जेकॾहिं अव्हां नौजवान आहियो त अव्हां ते फ़र्ज़ु आहे त हिकु घड़ी हयाती जी ज़ाया करण बग़ैर इल्म ऐं हुनुर सिखो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजूं मावरूं भेणियूं आहियो त इहो ई फ़र्ज़ु तव्हांजो आहे, तव्हां पाण बि इल्मु हासिल करियो ऐं पंहिंजे बचनि ते बि वधि खां वधि तालीम जे लाइ कोशिशि करायो। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जो हाफ़िज़ ऐं नासिर ऐं निगहबान। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।